मौसम के बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु 5 अगस्त छंछर जे ॾींहुं मतिलबु 24 कलाकनि जे दौरान सिंध जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि में बरसातूं थींदियूं ऐं कहिड़े इलाइक़नि में मौसम गर्म रहंदो। अचो दोस्तो, पहिरियां वीडियो खे पूरो ॾिसो। हूअं त बरसातूं जेको आहे सॼे पाकिस्तान में, ख़ासि करे शुमाली पाकिस्तान में हली रहियूं आहिनि। बहरहाल असां सिंध जी अपडेट ॾींदासीं। 7 ऐं 8 अगस्त खां पोइ हिकु नओं सिस्टम सिंध में जारी मतिलबु दाख़िल थियण वारो आहे बरसातियुनि जो, ऐं आहिस्ता आहिस्ता उहो वॾे पैमाने ते 20 अगस्त ताईं वरी उहो सिस्टम वधी वेंदो सिंध में। लेकिन अॼु 5 अगस्त आहे। 5 अगस्त जे हिसाब सां अॼु सिंध जे कहिड़े शहर में बरसाति थींदी, ख़ासि करे अॼु सिंध जे वॾे शहर कराची में हल्की फुल्की बरसाति किथे तेज़ बि हली सघे थी, ऐं थर पारकर इलाइक़े में बि किथे किथे बरसाति जा इम्कान आहिनि। ऐं कराची मतिलबु सिंध जे साहिली पटनि ते बि अॼु बरसाति जा इम्कान आहिनि। ऐं बग़ैर जेका अंदरूनी सिंध आहे हिते गर्म मौसम रहंदो ऐं हिते बरसाति जा इम्कान न आहिनि। किथे बादल वग़ैरह नज़र ईंदा तव्हांखे, लेकिन हिते किथे बि बरसाति कान थींदी। उअं त बलूचिस्तान में बरसाति थोरी घणी हली रही आहे। बहरहाल 7-8 अगस्त खां पोइ वरी बरसातियुनि जो मॉनसून जूं बरसातूं वरी थोरो शिदत अची वेंदी ऐं बरसातूं वधी वेंदियूं। महिरबानी करे इन वीडियो खे ज़रूरु शेयर कजो, जीअं ॿिनि खे बि अपडेट मिलंदी रहे मौसम जी। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब फॉलो बि कंदा।